नबी पाक से यूं प्यार करे। जाती शहर में हर साल जियां हिन साल बि 12 रबियुल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मरकज़ी पैदल रैली मदरसा हनीफा अल मदीना पारां मौलवी मीर जान नहीमी जी अॻवानी में कढी वई, जंहिंमें हज़ारे आशिक़नि रसूल शिरकत कई। मरहबा जा मुस्तफ़ा जा नारा जोश ऐं जज़्बे सां गुंजण लॻा। जाती शहर मां पैदल रैली दरगाह हज़रत शेख सलामत उर्फ़ मुग़ल बादशाह जी हाज़िरी लाइ पहुती। हाज़िरी खां पोइ आशिक़ान रसूल आका जी आमद जी ख़ुशीअ में मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदे मदनी चौक पहुती, जिते अज़ीमुल शान जलसो मुनक़द कयो वियो। जलसे में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रैलियूं महबूब जी आमद जी ख़ुशी में पहुतियूं। मीलाद मुस्तफ़ा जलसे जी शुरूआति तलावत पाक खां कई वई। जलसे में नेत खवण नातू पढ़ी जलसे में आशिक़ान रसूल खे जुमाए छॾियो। जलसे में ख़ुसूसी ख़िताब मौलवी बशीर अहमद साहिबज़ादा अब्दुल्लाही जत, मौलवी मीर मोहम्मद नहीमी साहिबज़ादा, नज़र मोहम्मद जत, हाफ़िज़ मक़सूद अहमद मेमन ऐं ॿियनि कयो। जलसे में रसूल अकरम जी आमद जी ख़ुशीअ में आशिक़ान रसूल मिठाइयूं शरबत विराया। जलसे खां बैदि जुमा नमाज़ बैदि मस्जिद हनीफा में उर्स मुबारक तक़सीम कयो वियो, जॾहिं त रैली में सिक्योरिटी जा इंतज़ाम अंतहि सख़्त कया विया। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़।